नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त अदाकारा हमायो सईद चयो है त मां मशहूर ड्रामे मेरे पास तुम हो रूमी जो किरदारु अदा कंदुसि। शेट्स गुल सां गॾु हिकु ॿीहर प्रोजेक्ट में नज़र ईंदुसि। हिदायत ऐं मनसब खलीकुल रहमान कमर जे ड्रामे मेरे पास तुम हो पंहिंजे किरदार में मनाई ख्याज़ डायलॉगनि सभु तमामु घणो मशहूरी हासिल कई। ड्रामे जा समूरा किरदार पंहिंजो पंहिंजो किरदारु सुठे तरीक़े सां निभायो, जंहिंमें मदाहन तमामु घणो तारीफ़ कई है। पर सभिनी खां वधीक जंहिं किरदार खे सुठो तरीक़े सां बयानु कयो उहो हमायो सईद जे पुट जो किरदारु अदा कंदड़ शेट्स गुल, जंहिंजो ड्रामे में नालो रूमी हो। रूमी पंहिंजे अदाकारी ऐं डायलॉगनि जी बहितरीन अदायगी सभु मदाहन जे ध्यान जो मरकज़ी बणियल हो। भरपूर मोट मिलण खां पोइ हाणे ड्रामे जी मरकज़ किरदारु हमायो सईद इंस्टाग्राम पोस्ट ते इशारो ॾिनो आहे त शेट्स गुल सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर अदाकारी कंदे नज़र ईंदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।